इहो को दौर हूंदो हो जो रोज़ जेसि ताईं सुबुह जे टाइम ते औलाद पंहिंजे पीउ माउ जी क़बर ते अची दुआ न घुरंदा हुआ, न धंधो धाड़ी कंदा हुआ, न दुकाननि ते वेंदा हुआ। इहो को दौर हो। रोज़ खां वरी जुमे जे ॾिहाड़े ते कमु पहुतो, हर माण्हू जुमे जे ॾींहुं टाइम कढी ईंदो हो, पंहिंजे अबे जे क़बर ते ईंदो हो, पंहिंजे अम्मा जे क़बर ते ईंदो हो। ऐं दुनिया वारो अव्हां जेकॾहिं दिलनि जो भार हल्को करणु चाहियो था, अव्हां जेकॾहिं पंहिंजे सीने खे सुकून ॾियणु चाहियो था, त पोइ उन्हनि ॾे अचो जिन जे सीननि ते सुम्हंदा हो। अव्हां जेकॾहिं पंहिंजे दिलि खे ख़ुशि करणु चाहियो था, पोइ क़ब्रस्तान उन्हनि ॾे ईंदा कयो जेके तव्हांखे ॾिसी करे ख़ुशि थींदा हुआ, जेके तव्हांखे ॾिसी करे पंहिंजे ॾींहं जा थक लाहींदा हुआ, जेके अव्हां खे ॾिसी करे ईअं सोचींदा हुआ त असांजी दुनिया बि इहा आहे, असांजो सभु कुझु इहो आहे।